आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। हर सवाल का जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। प्यारा साथियों, इन दौरान जेकॾहिं तव्हांखे वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो खे रोके पंहिंजी सोचे जवाब कमेंट करे सघो था। सवाल नंबर पहिरियों आहे त सवाइ मौत वारे ॾुआरी खे घटि में घटि फाही ते केतिरी देरि ताईं टंगियो वेंदो आहे? जवाब 10 मिनट। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जेको जिस्म जे टिनि हिसनि मां साह खणंदो आहे? जवाब ॾेॾर। जी हाँ साथियों, ॾेॾर नक, वात ऐं खल मां साह खणंदो आहे। साथियों, अॻियों दिलचस्प ऐं कॉमन सेंस जो सवाल आहे त औरतुनि ऐं मर्दनि जे टंगनि जे विच में छा हूंदो आहे? जवाब गोॾा। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो इंसानु आहे जेको पहिरीं माफ़ी वठंदो आहे ऐं पोइ क़त्ल करे छॾींदो आहे? जवाब जलाद, जेको माण्हुनि खे फांसी ॾींदो आहे। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जो जवाब ॾिना? पंहिंजी कीमती राय कमेंट में इज़हार कंदा। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।